अस्सलाम वालेकुम तार सुबह STV न्यूज़ हाँ वली मोहम्मद जारो नजर वजू था नौशरो फिरोज खां एम जफर तगर जे न रिपोर्ट ते नाज़रीन शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ सोबिया वलद अब्दुर्रहमान सुमरो ऐं सिबी बलोचिस्तान सां तालुक़ रखंदड़ तैमूर वलद सारंग खान चिश्ती सीशन कोर्ट नौशरो फिरोज में प्यार जो परणो करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो वियो त असां राज़ ख़ुशीअ सां परणो कयो आहे, मगर सोबिया जा माइट सरवर शबीर ऐं अफ़ज़ल असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। असांखे ॻोल्हींदा था वतन, कंहिं महिल बि असांखे मारे सघनि था। असां वज़ीर आला सन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान SSP सिबी ऐं ॿियनि वसवारनि अमलदारनि खे अपील था करियूं त असां ख़ुशीअ सां प्यार जो परणो कयो आहे। हरूभरू असांजा माइट वेरी थी विया आहिनि। सोबिया सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां 2 कपड़नि में घरां निकिती आहियां, कुझु बि घरां नाहे खयो। ख़ुदारा असांखे कोर्ट सगोरी ऐं हद जी पुलिस तहफ़ुज़ ॾिए। असांजा माइट असांजा वेरी आहिनि। असांखे कुझु बि थियो त उन जी ज़िमेवारी इंतिज़ामिया जी हूंदी।